दोस्तों हाणे शाहनवाज़ ख़ान वॾो क़दम खणंदो। शाहनवाज़ ख़ान इहो चवंदो पंहिंजे भाइटनि खे अली ख़ान सभ खां पहिरियां ॻोल्हियो ऐं जंहिंखे सभ खां पहिरियां मिले अली ख़ान खे गुम करे छॾियो, मारियो ऐं अली ख़ान केॾांहुं वियो। ऐं हाशिम खे चवंदो तूं अधूरो कमु कयो आहे, अली ख़ान खे ॻोल्ह, जिथे बि हथ अचई मारे धुप कर, जेकॾहिं खणी आहिनि उन्हनि खे मारे छॾ, जीअं ही ॿई धुरियूं विड़ी बर्बादु थी वञनि ऐं अली ख़ान जो लाश बि हिननि खे हथु न अचे। ऐं होॾो दोस्तों मंसूर ख़ान खे हाणे ख़बर पवंदी त वरी ठाह बर्बादु थी चुको आहे ऐं मंसूर ख़ान इन मसइले खे हल करण जे लाइ वॾी कोशिशूं कंदो। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त ऐं दुलाब जा हाणे जेका एपिसोड ईंदा हिकु बहितरीनु कमु थी वियो। हाणे जेको आहे इन्हनि में वॾो जहिड़ो वधी वेंदो। हाणे इन में इहो ॾेखारियो वेंदो जेका क़ौम पाण में विढ़ंदी आहे, सुधरंदी न आहे, ठाह न कंदी आहे, सब्र न कंदी आहे, उन जो ई असरु थींदो आहे। हाणे जेका बि एपिसोड 75 ताईं वरी 100 ताईं जेका टियों स्पेल वरी चोथों स्पेल में ॾेखारिया वेंदा, उन्हनि में इहो ई ॾेखारियो वेंदो ऐं क़ौम खे मैसेज ॾिनो वेंदो त जहिड़ा न कयो, जंग न कयो, पाण में ठाह कयो ऐं पंहिंजी सुहिणी सिंध खे बर्बादु न कयो। हीअ सिंध जन्नत जहिड़ी ख़ूबसूरत धरती आहे, हिन खे विञायो न, इहो ई ॾेखारियो वेंदो ऐं उहो 100 एपिसोड में हिन में एंड कयो वेंदो ऐं दुश्मन सॼण पोइ गॾु ठाह करायो वेंदो ऐं दुलाब ड्रामे जो पोइ अहिड़े हिसाब सां इख़्तिताम थी वेंदो ऐं ड्रामो पोइ ख़तमु थी वेंदो। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा, शायदि खोसो लाइक खे। अल्लाह हाफ़िज़।